नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त अॻूणे सदर पारां अॻूणे वज़ीर आज़म खे परॾे वापसि अचण जो मशवरो। तहरीक जी कामयाबी जो दारो मदार तव्हांजी ॾे वापसि अचण ते आहे। आसिफ ज़रदारी जी नवाज़ शरीफ खे सलाह, मुल्क में रही हुकूमत जो मुक़ाबिलो करणो पवंदो। तहरीक जी कामयाबी लाइ ॾे वापसि ज़रूरी आहे। वापसी लाइ पार्टी अॻुवान में कुटुंब ऐं मशवरा कंदा। नवाज़ शरीफ जी आसिफ ज़रदारी खे ख़ातिरी, मरियम जी सियासत वारे अंदाज़ मां मुतमइन आहियां। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त अॻूणे सदर पारां अॻूणे वज़ीर आज़म खे परॾे वापसि अचण जो मशवरो। तहरीक जी कामयाबी जो दारो मदार तव्हांजी ॾे वापसि अचण ते आहे। आसिफ ज़रदारी जी नवाज़ शरीफ खे सलाह, मुल्क में रही हुकूमत जो मुक़ाबिलो करणो पवंदो। तहरीक जी कामयाबी लाइ ॾे वापसि ज़रूरी आहे। वापसी लाइ पार्टी अॻुवान में कुटुंब ऐं मशवरा कंदा। नवाज़ शरीफ जी आसिफ ज़रदारी खे ख़ातिरी, मरियम जी सियासत वारे अंदाज़ मां मुतमइन आहियां।